ग्रैंड ऑपरेशन होशो हवास उड़ा दिए। नाज़रीन मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल चैनल। असांजो सिंध अफेयर डिजिटल फेसबुक ट्विटर ऐं इंस्टाग्राम इन सां गॾोगॾु टिकटॉक ते बि असांजो चैनल असांजा प्रोग्राम मौजूदु आहे। नाज़रीन अॼु असीं गुफ़्तगू करियूं था तव्हांखे सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे, सभिनी ॿुधंदड़नि खे ख़बर आहे, ॾिसंदड़नि खे इहा ख़बर आहे त ग्रैंड ऑपरेशन जे नाले कराची जो हिकिड़ो मौलवी जेको आहे यूनुस अमीन ॾाढो मशहूरु आहे। ऐं यूनुस अमीन जो कमु जेको आहे काराइतो नज़र अचे थो, पंहिंजी टीम सां गॾु निकिरे थो, कराची खां वेंदे हैदराबाद टंडो अलियार सिंध जा ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि ते वञे थो, हुते ग्रैंड ऑपरेशन करे थो, उतां जी पुलिस जी मदद वठे थो। पोइ जेके मवालिन जा ठिकाणा आहिनि जेके मंशियात वापराइनि था उन में आइस ऐं हीरोन उहे वापराइनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थिए थो। ऐं ऑपरेशन खां पोइ उन्हनि सभिनी खे गॾु करे थाणे ते आंदो वञे थो, पोइ उन्हनि जी डेटा गॾु कई वञे थी, केरु किथां जो आहे, किथां ऑपरेशन थियो आहे, केतिरा माण्हू थिया आहिनि, पोइ उन्हनि खे कराची ईदी सेंटर मुंतक़िल कनि था। ईअं ई गुज़िरियल ॾींहुं जामशोरे जी सब डिवीज़न आहे, पुलिस डिपार्टमेंट जी सब डिवीज़न आहे कोटड़ीअ में यूनुस अमीन मौलवी साहब तव्हां ॾिठो आहे, ॾिसो बि पिया त इहो पंहिंजी सॼी टीम सां गॾु SSP ऑफिस पहुतो। पोइ उन्हनि सां पुलिस जी टीम हुई, DSP कोटड़ी शाह नवाज़ जो कि हुन सां गॾु हो, ऐं साइड पुलिस हुई, SHO कोटड़ी पुलिस जा वॾा अटाला हुन सां गॾु हुआ, हुन जूं गाॾियूं हुयूं, हुनजी जेकी पंहिंजी यूनुस अमीन जी टीम आहे उहा टीम हुई, सॼे शहर में वई, शहर जे उन्हनि ठिकाणनि ते वई जिते जिते शहरनि शिकायतूं कयूं त हिते मंशियात वापराईंदड़ जेके माण्हू आहिनि उहे रहनि था, जंहिंमें आइस हीरोन ॿी जेकी बि मंशियात वापराइनि था उहे पीअंदड़, उन्हनि जे ख़िलाफ़ु वॾो ऑपरेशन थियो। सॼो ॾींहुं कलोको जेको हुन ऑपरेशन में गुज़रियो, राति बि हुननि जो ऑपरेशन में गुज़रियो। तक़रीबन जामशोरो कोटड़ी ऐं साइड कोटड़ीअ मां 61 ॼणा हुननि माना 61 ॼणनि खे हुननि क़ाबू कयो, क़ाबू करे कोटड़ी थाणे ते आंदो वियो, हुनजी सॼी डेटा गॾु कई वई ऐं उन्हनि खे जेको आहे वरी हिननि ही हिकिड़ो कमु अज़ीम कमु बि आहे। वरी उनखे जेको आहे यूनुस अमीन जी टीम उन्हनि सभिनी मवालिन खे क़ाबू करे उन्हनि खे वेंजारियो, उन्हनि खे वेंजारे उन्हनि जा वार ठाहिया, किन जी गंज कई, उन्हनि खे तयारु करे छॾियो। सुबुह जो उन्हनि जी वीडियो तव्हां सोशल मीडिया ते ॾिठी आहे त उहे जेके आहिनि एक्सरसाइज़ कनि पिया, वॉक कनि पिया, उन्हनि खे माना तयारु करे छॾी। अॼु सॼी टीम जेकी आहे यूनुस अमीन जी पुलिस जी निगरानीअ में 61 ॼणनि खे कराची ईदी सेंटर मुंतक़िल कयो। हाणे इहो प्रोसेस जेको आहे उहो तक़रीबन 3 महीननि जो आहे, 3 महीननि ताईं हिननि जो हुते इलाजु थींदो, प्रॉपर इलाजु थींदो त मंशियात जा जेके आदी आहिनि उहे इन मंशियात खां वापराइण खां बची सघनि, उन्हनि जो इलाजु थींदो। इलाज खां पोइ उन्हनि जा जेके बि मिट माइट आहिनि उहे जेको कराचीअ में ईदी सेंटर सां राब्तो करे जीअं उहे ठीकु थी वेंदा त उहे पंहिंजे प्यारनि खे वठी वञी सघनि था। इहो तमामु सुठी ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि अहिड़ा माण्हू हुजणु घुरिजनि जेके पंहिंजनि इलाइक़नि में उन जेके मंशियात जी हिकिड़ी आइस ख़तरनाक नशो आहे, हीरोन ख़तरनाक नशो आहे, उन में जेकर फसी वञनि था त उन्हनि जो अहिड़े तरीक़े सां उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थिए ऐं हुननि जो इहो इलाजु थिए। हिन में का गिरफ़्तारी कोन थी आहे, को FIR दाख़िल कोन थी आहे। ॾिसां पियो सोशल मीडिया ते त घणा ई हलनि पिया, बाबा 61 ॼणा गिरफ़्तार थी विया ऐं इन्हनि खे ॿधो अथव त डीलर मंशियात जा नथा ॿधो आहे। यकीननि मंशियात सिंध जे अंदरि हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल इख़्तियार करे वई आहे, उनजे ख़िलाफ़ु बि ईअं ई ग्रैंड ऑपरेशन थियणु घुरिजे जीअं हिननि मवाली जे ख़िलाफ़ु ग्रैंड ऑपरेशन थियो आहे। इहो हिकिड़ो सुवाल त मौजूदु आहे जॾहिं हीअ एतिरी तइदाद में सिंध जो ही तारीख़ी शहर आहे, अली बाबा जेको मुहिन कल्पना जो शहर आहे, इल्मी अदबी शहर आहे, उन शहर में इहो सिंध यूनिवर्सिटी वरस्टिन जो शहर, उन्हनि मां 62 ॼणा जेके आहिनि आइस ऐं हीरोन जा वापराईंदड़ नौजवान उन्हनि खे क़ाबू कयो वियो। ॿिया जेको ग्रैंड ऑपरेशन जी टीम कल्ह जीअं पहुती त नौजवान ॿार सभु उन टीम जे पुठियां लॻी विया, हुजूम लॻाए पिया, उन्हनि खे कमु करणु कोन ॾिनो ऐं यूनुस अमीन सां वीडियो भरण जी कोशिशि थींदी रही। टिकटॉक ते, सोशल मीडिया ते, यूट्यूब ते, फेसबुक ते भरमार लॻी पई, उनजी टीम खे कमु करणु न ॾिनो वियो। कोटड़ी जा नौजवान, जामशोरे जा नौजवान ग्रैंड ऑपरेशन जे पुठियां उन मौलवीअ जे पुठियां उनजी टीम खे एॾो उन्हनि क़ाबू कयो, उन्हनि खे कमु करणु कोन ॾिनो। हालांकि इन्हनि खे कमु करणु ॾिनो वरे, पर हिते वरी ॿी ॻाल्हि हीअ बि आहे, कुझु तनक़ीद बि थींदी आहे, कुझु पॉज़िटिव कुझु नेगेटिव शयूं बि आहिनि। यकीननि जेको यूनुस अमीन जो कमु तमामु वॾो आहे। ॾिसो हिकिड़ा मवाली आहिनि, हिकिड़ा जेके नशो वापराईंदा उन्हनि जी कंडीशन कीअं, तव्हां हीअ वीडियो में ॾिसो, उन्हनि जी कंडीशन ॾाढी ख़राबु आहे। उन्हनि खे क़ाबू करणु, वरी उन्हनि जी टीम उन्हनि खे वेंजारे, उन्हनि खे माना राति सॼी राति लाक में उन्हनि खे मानी ॾिनो, उन्हनि जो चेकअप थियो आहे, सुबुह जो उन्हनि जी जेकी आहे फिज़िकल फिटनेस चेक कई वई आहे, उनखां पोइ उन्हनि जा नंबर लॻाइण, उन्हनि खे सॼे नंबर लॻाइण खां पोइ शहर जो हुजूम सॼो गॾु थी वियो आहे। पोइ हुननि खे आस्ते आस्ते बस में चाढ़े कराची मुंतक़िल कयो वियो। हीउ हिकिड़ो कमु बि आहे
यकीनन हू यूट्यूब तां बि कमाईंदो हूंदो, टिकटॉक ते बि मशहूरु आहे, इंस्टाग्राम ते बि मशहूरु आहे, पर हू पंहिंजे कम सां सचो आहे। ईअं ई ग्रैंड ऑपरेशन हुन कराची खां शुरू कयो, कराची खां पोइ हैदराबाद आयो, हैदराबाद खां पोइ टंडोलायर आयो, टंडोलायर खां पोइ जामशोरे ज़िले में आयो, जामशोरे ज़िले जी सब डिवीज़न जेको पुलिस डिपार्टमेंट जे हवाले सां कोटड़ी जामशोरे में हुन कमु कयो। ईंदड़ हफ़्ते वरी इहे इतला आहिनि त सेवण तहलके सेवण सब डिवीज़न में वेंदो, भान सईदाबाद ऐं सेवण में ग्रैंड ऑपरेशन थींदो। इहा सुठी ॻाल्हि आहे त मंशात जी रोकथाम जे लाइ बि जेको आहे पुलिस सां गॾोगॾु एक्साइज़ ऐं ॿिया जेके खाता आहिनि उन्हनि खे बि कमु करणु घुरिजे त हीअ जेकी मंशात जी सिंध जे अंदरि जेकी लानत जेकी मंशात जो जेको ज़हर विकामजे पियो उनखे रोकण जी ज़रूरत आहे। नौजवान आहिनि, ॾिसो सभई तव्हां हिन वीडियो में ॾिसो था त केतिरा नौजवान आहिनि, उहे सभु जो सभु ख़तरनाक नशे आइस में वकोड़ियल आहिनि, हीरोइन पीअनि पिया। इहा सुठी ॻाल्हि आहे त ग्रैंड ऑपरेशन थियो आहे, पर हुन ग्रैंड ऑपरेशन खे सही कमु करणु कोन ॾिनो। हिकु त शहरियुनि नौजवाननि जेको पंहिंजी हुनजी वधंदड़ मक़बूलियत यूनुस अमीन जी उनखे ॾिसी उन सां वीडियो ठाहिण जी कोशिशि कई, उनखे कमु करणु कोन ॾिनो, उनजी टीम खे कमु करणु कोन ॾिनो। पुलिस जे मथां इहा ज़िम्मेवारी थिए थी त इन्हनि माण्हुनि खे थोरो पासीरो कनि ऐं मुकमल जेको ग्रैंड ऑपरेशन उहो जेको ऑपरेशन मुकमल थियणु घुरिजे त जीअं हीअ शयूं सभु ख़तमु थियणु घुरिजनि। कल्ह मूं ॾिठो पिए क़ब्रस्तान जेको आहे ईरानी पीर जो क़ब्रस्तान आहे, वाजिद बरी क़ब्रस्तान आहे, इहे ॿिया जेके क़ब्रस्तान उन्हनि में विया, उतां उन्हनि खे माण्हू मिलिया। ॿियूं जेके जेको पाण चऊं त भूत बंगलो जेके इलाइक़ा आहिनि पंहिंजे पंहिंजे ॻोठनि पंहिंजे शहरनि में आहिनि, उन्हनि में विया आहिनि, उते ऑपरेशन कयो अथनि, उन्हनि मां उन्हनि खे उते माण्हू मिलिया आहिनि। यकीननि नौजवाननि जो हिकु आइडियल माण्हू बि आहे यूनुस अमीन, उहो कमु बि करे थो, हुन सां भले टिकटॉक बि ठाहियूं, हुन सां वीडियो बि ठाहियूं, पर हुनखे कमु करणु ॾियो। कमु करण खां पोइ तव्हां हुन सां 100 वीडियो ठाहे सघो था, त जीअं हू पंहिंजे कम खां जेको आहे कम जे दौरान उनखे रंडक विझणु, इहो आउं नथो सम्झां त इहा अञा उन्हनि खे रिलीफ ॾियण ॿिया माण्हू भॼो था वञनि। हाणे इहे मूं टिकटॉक ते वीडियो इहे कुझु ॾिठियूं आहिनि जंहिंमें कोटड़िया 2-3 ईअं मवाली टिकटॉक ते वीडियो रखी छॾियनि। ग्रैंड ऑपरेशन वारे यूनुस अमीन खे असांजो चैलेंज असांखे ॿधी ॾेखारे, असांखे हथ बि कोन लॻाए सघंदो, असांखे हिन जी ख़बर बि कोन्हे त असीं किथे वेठा आहियूं। यकीननि ईअं ई थियो, इलाही माण्हू लिखी आहे, पर यूनुस अमीन जी टीम जॾहिं हली वई त वरी हींअर कुझु इहे वीडियो आयूं आहिनि, यूनुस अमीन आपका ग्रैंड ऑपरेशन नाकाम गया, हम बैठे हैं, आपने हमें गिरफ्तार नहीं किया, आपने हमें उठाया नहीं। यानी कि इहा सॼी सिचुएशन थिए थी माण्हुनि जी जेको हुनखे टीम खे क़ाबू करणु, हुन सां गॾोगॾु हुनजी रिसर्च थियणु घुरिजे, हुनजो कमु थियणु घुरिजे, त जंहिं जंहिं इलाइक़े में वञे थो त हुनखे ख़बर पए त हिन इलाइक़े में वञूं था त हिते हिते मवालियुनि जा ठिकाणा आहिनि, त उते ऑपरेशन थियणु घुरिजे। हाणे भान सईदाबाद सेवण वञे थो या सिंध जे ॿियनि ज़िलनि में वञे पियो त यूनुस अमीन खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुकमल पंहिंजी टीम सां गॾु पहिरीं तहक़ीक़ करे, पहिरीं कमु करे त किथे किथे अॾा आहिनि, किथे किथे मंशात वापराईंदड़ आहिनि, त उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो ज़बरदस्त ग्रैंड ऑपरेशन थिए ऐं उन्हनि खे खणी वञे। सुठी ॻाल्हि आहे, उन्हनि खे मौक़ो ॾियो पिया, केस दाख़िल न पियो थिए, उन्हनि जो इलाजु थिए थो, जॾहिं उहो इलाजु थींदो ठीकु थींदा त हुनजा वारस हुनखे वठी सघंदा। मूं हींअर यूनुस अमीन सां गुफ़्तगू कई, हुनजो चवणु हो त बाबा ॾिसो, जेकर को आइस जो मवाली आहे, को हीरोइन जो मवाली आहे, को ठीकु आहे, जेकर हुनजा वारस अचनि था त असां हुनखे कलाक में माण्हू ॾेई छॾींदासीं, न त असां हिन जो मुकमल इलाजु कराईंदासीं। 2 खां 3 महीननि जे अंदरि हिननि जो इलाजु थींदो, हुननि जी ख़िदमत थींदी, हुननि खे मानी टिकी मिलंदी, प्रॉपर इलाजु थींदो, हीअ जेके सुठा शहरी थी वेंदा, उनखां पोइ हुननि जे वारसनि जे हवाले हूंदा, असां वटि अचनि, हुन सां वारसा राब्तो कनि। SSP जामशोरो सां बि मुंहिंजी गुफ़्तगू चई, हुन गुफ़्तगू थी, हुन चयो त असां केस वग़ैरह दाख़िल न कयो, असांजी टीम सॼी जेकी हुई इन ते महिनत कई अथसि ऐं असां इहे हथु कया आहिनि। ऐं मुंहिंजो हुनखां जॾहिं इहो सुवाल हो त शहरी सुवाल कनि था त मंशात जेके वापराइनि था, ग्रैंड ऑपरेशन त थी वियो, पर उन्हनि जे ख़िलाफ़ बि ऑपरेशन थियणु घुरिजे जेके मंशात जो ज़हर वेकिरो कनि था। पाण हीअ सॼी सिचुएशन, पाण सॼी सूरत ॾिठी, ग्रैंड ऑपरेशन जामशोर ऐं कोटड़ीअ में आयो, सोशल मीडिया ते छायल हो, ऐं यकीननि मूं पहिरीं बि चयो त हुनजो हिकिड़ो कमु आहे। ऐं टिकटॉक खां ईंदे फेसबुक, ट्विटर ऐं यूट्यूब ते जेको आहे पंहिंजो यूनुस अमीन इंतिहाई घणो छायल आहे। ग्रैंड ऑपरेशन सॼी सिंध में मशहूरु आहे। ईअं ई वरी जामशोरे ज़िले में, सिंध जे ॿियनि ज़िलनि में ईअं ई ऑपरेशन थियणु घुरिजे, ईअं ई क्रैक डाउन थियणु घुरिजे त हीअ नौजवान जेके आहिनि, हीअ जेके नौजवान पंहिंजे घरनि भातियुनि जे लाइ हिकिड़ो बोझ बणियल आहिनि, मंशा जॾहिं वापराइनि था त घर जो सामान खपाए था छॾीनि, माइट परेशान थियनि था, हुनखां पोइ पाण घटियुनि में पिया आहिनि, गलियुनि में पिया आहिनि, माना यानी कि समाज जो हिकु पाण आउं नथो इहो चवां, पर माण्हू चवंदा समाज जो हिकिड़ो धिकारियल माण्हू थियो थो वञे, हुन मां मिट माइट परेशान थियो था वञनि, त उहे नौजवान बि हिन शइ खां जेको पासो कनि ऐं इंतिज़ामिया ऐं सरकार बि हिन ते जामिया पॉलिसी जोड़े त जीअं ही मंशात जहिड़ो जेको ख़तरनाक नशा जेके असां वटि मुतारिफ़ कराए विया आहिनि आइस ऐं काफ़ी वक़्त खां हीरो नई ॿियो गुटको मंत्री इहे सभई इन्हनि खे रोकण जी ज़रूरत आहे। अॼोको जेको असांजो प्रोग्राम हो, हीअ असांजो विलाग जेको हो उहो ग्रैंड ऑपरेशन यूनुस अमीन जी कारकर्दगी, हुनजी महिनत ऐं कोटड़ी ऐं जामशोरे में जेकी कार्रवाई थी उन बाबति तव्हांखे अपडेट कयोसीं।
त ही केस वग़ैरह दाख़िल न आहे थियो, ही के बि गिरफ़्तारियूं न आहिनि थियूं। अलबत्ता हुननि खे सुठो शहरी करण जे लाइ हुननि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थियो, हुननि खे गॾु कयो वियो, हुननि खे वेंझारे सेंझारे मानियूं खाराए हुननि खे तयारु करे ईदी सेंटर कराची मुंतक़िल कयो वियो। हुननि जो हुते इलाजु थींदो, प्रॉपर इलाजु करण खां पोइ हू तमामु सुठो थींदा ऐं मंशात वारे इनशाला इन नशे खां जेको पंहिंजी जान आजी कराईंदा, छुटकारो हासिलु कराईंदा। जॾहिं छुटकारो हासिलु करे ईंदा त हू सुठा शहरी थींदा ऐं पंहिंजे मिटनि माइटनि जी ख़िदमत कंदा ऐं पंहिंजी जवानी बि बचाए सघंदा। पाण वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में तव्हां सां गॾु थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान धणी बख़्श बारी जो खे ॾींदा इजाज़त। सलामत सलाम।